2017 में हिते गवर्नमेंट ऑफ सिंध पाकिस्तान जे सभिनी सूबनि में वाहिद सूबो निकितो जंहिंजे उन वक़्त जे सूबाई वज़ीर सिंध जे सकाफ़त खाते जे साईं सरदार अली शाह साहिब जन असांजो सॾु वरनायो त ॿोलीअ जी इंजणकारीअ जो हिकिड़ो जुदा इदारो क़ाइमु कजे ऐं हुननि वरनायो ऐं उहो इदारो ठही वियो। अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट अॼु सिंध जो पहिरियों ऑटोनॉमस इंस्टीट्यूट इदारो आहे जेको हिकु ई वक़्तु माइक्रोसॉफ्ट जी मेंबरशिप रखे थो, ओपन AI जी मेंबरशिप रखे थो, गूगल जी बि रखे थो ऐं साण साण दुनिया जे आलमी मयारनि खे परखण वारी ISO सर्टिफिकेशन जो मिलनि था सर्टिफिकेट। हिन इदारे जा सच त इहो आहे त जेको सभ खां वधीक प्रोजेक्ट्स आहिनि उहो हिते खोलण खां कमु इलाही वधींदो, टाइम इलाही थोरो आहे। मुख़्तसर इहा ॻाल्हि आहे त असां इहो अज़म खणी निकिता हुआसीं त जेको ईंदड़ वक़्तु आहे जॾहिं मशीन ॻाल्हाए थी, मशीन सम्झे थी, मशीन ॿुधे थी, मशीन जवाबु ॾिए थी, मुंहिंजो ॿारु किताब खे छॾे हिन गैजेट तरफ़ वञे थो, हुन गैजेट में हुन मशीन में मुंहिंजी सिंधी ॿोली ईअं ई वञे जीअं मुंहिंजी माउ हुन सां ॻाल्हाए थी। किताब किताब, घर घर घर, लिहाज़ा आख़िरी सुरनि जे इंसाफ़ सां सिंधी ॿोली अहिड़ी ॻाल्हाए मशीन जीअं हुनखे महसूसु थिए मुंहिंजे ॿार खे त उहा असांजे ॻोठ जी सुघड़ माउ हुन सां ॻाल्हाए थी पई। इहो मक़सदु हुयो ऐं उन मक़सद खे खणी असां जॾहिं सिंधी ॿोलीअ जे उन मख़सूस इदारे में हिन मुंहिंजो मुहसिन जेको साईं ज़ुल्फ़कार अली साहिबु वेठो आहे, ऐं ईअं कोन्हे त को साम्हूं वेठो आहे, पर मां दिलि जे हज़ूर सां ऐं आउं निमी खे सलाम कंदुमि त चई बिल्कुलु खुलियो हथु ॾेई चयो त अमर तव्हां कमु कयो, परवाह न कयो त छा थियण वारो, पर तव्हां इहो कयो ऐं तव्हां जे ई महिरबानीअ सां जेको अॻिते कमु वधायोसीं। अॼु फ़ख़ुर सां चवणो थो पियो पइजे त जॾहिं भिटाईअ जे पीडिया ते असां हथ विधासीं किबला, अॼु तव्हां वॾे वाक सां चई सघो था पिया त असां वटि हिकिड़ी फर्म आहे जेका हाणे इन में संजीदा आहे त भिटाई पीडिया खे गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड ॾे मोकिलिजे त दुनिया जे कंहिं बि शाइर खे एतिरो वसी कमु न थियो आहे जेतिरो शाह अब्दुल लतीफ़ भुटाईअ ते कमु थियो। कंहिं बि शाइर ते हिकु ई वक़्तु हिकु ई जॻह ते एतिरो कमु न थियो आहे जो 1,67,000 सुफ़ा 1,67,000 सुफ़ा शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ डेडिकेट थियल भिटाई पीडिया ते मौजूदु हुजनि। अॼु उहा भिटाई पीडिया जो कैनेडा जे यूनिवर्सिटी में जेकॾहिं को किताबु छपिजे थो त ख़ुसूसी तौर ते डॉक्टर रमज़ान ख्वाजा लिखे थो त जे भिटाई पीडिया न हुजे हा त अॼु आउं हे किताबनि जी सीरीज़ न लिखी सघां हा। ऐं भायां थो पियो त असांजो जेको मक़सदु हुयो त भिटाईअ खे दुनिया जे हर माण्हूअ ताईं पहुचायूं, बोज़ीनियन ॿोलीअ में भिटाईअ खे पहुचायूं, आकलिन में आकलिशी एक्रिश जे ॿोलीअ में पहुचायूं, रशिया में रशियन माण्हुनि खे रशियन ॿोलीअ में भिटाई पहुचायूं। तोड़े जो हुनखे ख़बर न आहे त सिंध बि का शइ आहे, तोड़े हुनखे इहा ख़बर न आहे त वजूदियत जो फ़लसफ़ो का शइ हूंदी आहे। हू सिर्फ़ु ॻोल्हा करे त इंसान खे हिन दौर में कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे त इहा ई ChatGPT हुनखे कढी ॾिए त 18वीं सदीअ में 17वीं सदीअ में जिन माण्हुनि कमु कयो तिन में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जो हिकिड़ो फ़क़ीर माण्हू हुन दुनिया खे सबक़ु ॾिनो ऐं अल्हम्दुलिल्लाह असां हुन में पास थी विया। हलियो त इहो असांजो पुराणो कमु, पर जेको असांजो वॾो मक़सदु हुयो त हिन सिंध जे इदारनि खे असां गॾु खणूं, गॾु हलायूं। उन में किबला साईं अॼु अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट, कराची यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी, शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटीअ खे साण खणी उन जे बोर्ड ऑफ अकेडमिया जो मेंबर बि आहे। ऐं आउं भायां थो त मुंहिंजो चेयरमैन साहिबु जेको साईं अमीर अली शाह साहिबु जन वेठा आहिनि, फुलू साहिब जन वेठा आहिनि, तव्हांजा लख थोरा जो तव्हां सॾु वरनायो। अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट जो ख़्वाबु हुयो त असांजी यूनिवर्सिटीज़ में डिपार्टमेंट जो नालो मटियो हो त जीअं अदब ऐं ॿोलीअ में फ़र्क़ु महसूसु थिए। अॼु शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटीअ में जेकॾहिं डिपार्टमेंट ऑफ सिंधी लैंग्वेज एंड लिटरेचर थियो आहे त उन में पंहिंजा वक़्त आहे ऐं असां इहो ई चाहियो आहे त असां सभिनी यूनिवर्सिटियुनि में असां हिन सिंधी ॿोलीअ जे लाइ हिकिड़ा जुदा कोर्स मुतारिफ़ करायूं जंहिंमें ॿोलीअ ते कमु थिए। उन में डॉक्टर शेर जी महिरबानी जो कराची यूनिवर्सिटी में लॉबिंग करे हींअर असां उन में तरफ़ वधिया आहियूं। अॼु फ़ख़ुर सां चवणो थो पियो पइजे त पाकिस्तान जो जेकॾहिं को हिकिड़ो इदारो आहे जंहिंखे दुनिया जे कंहिं वॾी यूनिवर्सिटीअ जे डेटावर्स पाण वटि जॻह ॾिनी आहे,
तो हार्वर्ड यूनिवर्सिटीअ में हींअर अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट सकाफ़त खातो हुकूमत सिंध पंहिंजे सिर सां ई बीठो आहे, जिते सिंधी ॿोलीअ जा 118 मिलियन लफ़्ज़नि जी टोकनाइज़ेशन हुते पई अथसि, जंहिं मां अॼु सिंधी ॿोली कंहिं बि कंहिं बि स्टॉक एक्सचेंज जी, कंहिं मुल्क जे दफ़्तरी जी, कंहिं बि मुल्क जे क़ौमी ॿोली न आहे, पर सिंधी ॿोली AI जी ॿोली आहे। अॼु AI में तव्हां हुन खां सिंधीअ में पुछो था पिया त सिंधीअ में जवाबु ॾिए थी पई। असांजो मक़सदु छा हो? असांजो मक़सदु इहो हुयो त सिंधी ॿोलीअ खे जदीद दुनिया में खणी हलूं। उन में असांजो चयोसीं त जेको सिंधी लैंग्वेज अथॉरिटी अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट गॾिजी करे ऐं उहे हिकिड़ा नवां संगे मील पैदा कयूं, हिकु अहिड़ा कयूं जो मुंहिंजे ईंदड़ ॿार खे ख़बर पवे, इन ख़तनि मां निकिरी हलूं, सूरत ख़तनि मां निकिरी हलूं। स्क्रीन तरफ़ सुभाणे DNA जे थ्रू जॾहिं तव्हां वटि बायोटेक्नोलॉजी जे ज़रिए तव्हांखे ॿोलियूं ट्रांसफर थियनि, त तव्हांजे ॿोलीअ जो लैंग्वेज मॉडल एतिरो हुजे जो सॼे जो सॼो दुनिया जे ॿियनि मुल्कनि जे लैंग्वेज मॉडलनि सां गॾु थी पंहिंजो कदु ॿुधाए त मोहनजोदड़ खां पुराणी ॿोली अॼु बि तसलसल में साहु खणे थी ऐं ज़िंदा ऐं तरक़ीअ तरफ़ वञे थी पई। हिकु वॾी ख़ुशि ख़बर आहे मूं वटि, AI केवल साईं अव्हां वटि AI ऐं हिन जो iPhone हूंदो, iPhone में सिंधी सही नथी अचे। असांखे गुज़िरियल 1 महीने खां वठी iPhone वारनि सां राब्ते में हुयासीं, ख़ैरनि सां टियों उन्हनि जी ईमेल आई त मथीं अपडेट में तव्हांजो सिंधी नसख बि अची वेंदो, जीअं तव्हां प्रोग्राम ठाहे ॾींदो iPhone में बि स्टार्ट थी वेंदो। हली मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो प्लेटफॉर्म बचियो आहे जंहिंमें असां महसूसु कयूं था त हाणे हुन में कजे त असांजो सिंधी आवाज़ कीअं अचे। मां हिकिड़ो अधु मिंट वठंदुमि। असां वटि काफ़ी दोस्त चवंदा आहिनि सिंधी ॿोलीअ खे आवाज़ में कीअं आणिजे। हिकिड़ी मुख़्तसर ॻाल्हि ॿुधायां, डॉक्टर साईं शेर साहिब जन ॻाल्हि कई त के आवाज़ अहिड़ा आहिनि जेके सिर्फ़ु सिंधी ॿोलीअ वटि आहिनि। असांजी तहक़ीक़ मूजिबि 2 आवाज़ हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके दुनिया जी कंहिं ॿोलीअ में कोन्हे। ॻ ॼ ये जिभार ॼ ॻ। ॿियो सिंधी ॿोलीअ वटि इटलीअ ॿोलीअ सां गॾु हिकिड़ो अहिड़ो इम्तियाज़ आहे जो घर 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 किताब किताब, त उहो जेको विथी आहे इन करे तकड़ी सिंधी ॿोली आवाज़ में नथी अचे, जो केवल असांजी 44 मिलियन जुमिला जॾहिं रिकॉर्ड थींदा सिंध जे हिकु हिकु लहजे में ईंदा, तॾहिं हीअ मशीन सिंधी उअं ई ॻाल्हाईंदी जो तव्हां ॻाल्हायो। 44 मिलियन जेका असांजो टारगेट आहे, ऐं उन में शाबसा डॉक्टर शेर जन खे हींअर अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट सिंधी लैंग्वेज अथॉरिटी गॾिजी करे आवाज़ जी टेक्नोलॉजी मथां खोड़े विधा अथऊं। अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट जे स्टूडियो में आवाज़नि जी रिकॉर्डिंग हले थी पई। उमेद इहा ई आहे त 2027 जे मार्च में असां या 2027 जे जॾहिं ॿीहर असां 21 फेबरवरी थींदासीं त मुंहिंजे अधु तक़रीर जो हिसो मशीन करे। इहो हिकिड़ो ख्वाबु आहे जेको इंशाअल्लाह ताला असां हुन तरफ़ वञूं था पिया। ॿियो OCR साईं मदद अली सिंधी साहिब जन, साईं मुंहिंजो इंतिहाई दिलि में जॻह रखंदड़ साईं ज़ुल्फ़कार अली साहिब जन वेठा आहिनि। साईं सरदार शाह साहिब हिकिड़े दफ़े चयो त तव्हां सिंधी ॿोलीअ खे तारीख़ी जंप ॾियारींदव जेकॾहिं वॾो OCR हिते ठही थो पियो पवे। वॾे OCR जो मक़सदु हिकिड़ो किताबु आहे जंहिंखे 2000 सुफ़ा PDF में आहे। इहो जो बटण हणिजे त PDF मां अखर लफ़्ज़ जुमिला रोड जी टेक्स्ट में तव्हांखे मिली वञे। अॼु मूंखे इहो ऐलान कंदे फ़रहत मिले थी त अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट में उन OCR जो आख़िरी नतीजो 4 ॾींहं अॻु में अची चुको आहे। 99.9% एक्यूरेसीअ ते असां अची विया आहियूं, यानी 100%। सो इंशाअल्लाह ताला मथे महीने में उहो OCR रिलीज़ थियण वारो आहे। तव्हां कदु वॾो करे सिंधी असेंबलीअ में सुभाणे जो ऐलान कयो। अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट में ज़राअत ते मुश्तमिल हिकिड़ो प्रोग्राम लॉन्च था कयूं, जंहिंमें साथ आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो, ॿियनि इदारनि जो, ज़रई यूनिवर्सिटीअ जो। मुंहिंजो सिंधी हारी जॾहिं पंहिंजे ॿनीअ ते वञे त हुनखे मौसम जी बि ख़बर पवे, हुनखे पाणीअ जी बि ख़बर पवे, बेराजुनि जी रेट जी ख़बर पए, सिंधीअ में मार्केट जी बि ख़बर पवे, इन सां गॾोगॾु ॿनीअ जी ताज़ा पोज़ीशन बि ख़बर पवे त हिन बानीअ में छा आहे। जेकॾहिं उहो कंहिं कख पन वण ॿूटे मेवे कंहिंजी तस्वीर कढी करे त मशीन हुनखे सिंधीअ में जवाबु ॾिए त हिन सां हीअ बीमारी आहे।
आऊं भरियां थो सिंध जी सूबाई तालीम वारो खातो, सिंध जो सूबाई ज़राअत जो खातो, सिंध जे पॉपुलेशन जो खातो, ये सभु खाता मिलाए क़िबला साईं तव्हांजे मथां वॾी ज़िम्मेवारी थी पई अचे। मूंखे पका तव्हां वटि इहा शइ आहे, अचो त गॾिजी सिंधी ॿोलीअ खे खणो। इहा अव्हांखे पक ॾियूं था त 2027 में इन 21 फेबरवरीअ ते तव्हां अची ऐलान कजो त पाकिस्तान में सिंधी ॿोलीअ खां वधीक गोई कंदड़ का ॿी ॿोली कनि। लख थोरा तव्हांजी वॾी महिरबानी।